आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, अवां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त हालिया मामूली बरसात ऐं ड्रेनेज जी नाक़िस इंतज़ाम मदई जी टाउन इंतज़ामिया जी पत वाइखी करे छॾी आहे। ही मंज़र कंहिं ॿी जाइ जो न पर मदई जे शाही बाज़ार जे पुराणी टाउन कमेटी वारे चौक जो आहे, जिते गंदो पाणी जमा थियल आहे, जंहिं सबबि जिते उते मौजूद दुकानदारनि जी दुकानदारी मुतासिर थी आहे त वरी ॿिए पासे ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर औरतुनि ॿारनि ऐं पोड़नि खे पिणु शदीद मुश्किलात सां मुंहुं पइजी रहियो आहे। उन सिलसिले में उते मौजूद दुकानदारनि सचाई न्यूज़ वारो शदीद एहतजाज कंदे चयो आहे त तव्हां ॾिसी रहिया आहियो टाउन कमेटीअ जो आज़ार वधी रहियो आहे असांजे शहर में, शाही बाज़ार मदेजीअ में। ऐं ॿियो त हितां जो असांजे दुकाननि न असांजे का ग्राहक अचे थो कुझु लड़ी दुकान ते छड़ो पाणी जो आज़ार आहे, गप लॻी पई आहे, हितां बीमारियूं वधण जो ख़दशो बि ज़ाहिर आहे। पाणी कयो असांखे हे ॾिसो घणा साल थिया आहिनि, होॾे बि फर्श लॻल आहे, हेॾे बि फर्श लॻल आहे, बाक़ी हिन टुकुर कहिड़ो ॾोह कयो आहे। साल थी विया आहिनि, 5-8 साल थी विया आहिनि, हे टुकुर लॻे ई नथो। इहा छाजे करे थकिजी पिया आहियूं, को ॿुधे ई कोन थो, उन कामोरो थो ॿुधे, न को हितां जा चूंडियल नुमाइंदा था ॿुधनि, कोई बि नथो ॿुधे। साईं ये न हाली टाउन कमेटी मदे जी उनजी बिल्कुलु न हाली आई आहे। अॻे में बि जेको आहे सो कमु हितां हली रहियो, तव्हां ॾिसंदव हिन साम्हूं अॻियों जेको आहे सो रोड ठहियलु आहे। उन खां बाद में हे भागचंद दुकान साम्हूं जेको आहे सो भागचंद दुकान ताईं उन खां बि क्रॉस करे आयो आहे। हे सामान बि लथल हुयो हितां जो, उहो सभु जेको आहे सो टाउन कमेटी वारा खणाए सामान खे बंदि करे हिन शहर खे किन गंदगीअ में रखी विया आहिनि। ऐं जेॾी महिल बि बिजली अचे थी उन टाइम में जेको आहे सो हे पाणी चढ़ी थो वञे गंदगी। असां सां जेकी महिरबानी थियल आहे उहा आहे नजफ़ ख़ान जी, उहा नजफ़ ख़ान जी महिरबानी थियल आहे। हुतां खां होसि ताईं सॼो कमु रहियल हुयो, सॼो कमु सामान लथल सिरां लथल आहे, पीवर इहे सभु सिरां ऐं बजरियूं जेकियूं बि रेतियूं लथल हुयूं उहे खणाए वियो आहे। पोइ ख़बर न आहे त कहिड़ो थो इंतकाम वठे शहरनि खां, अलाए वोटिंग जो इंतकाम थो वठे, अलाए को ॿी काई शइ जो इंतकाम थो वठे। बि गिराक नथो अचे छो त पाणी बीठो आहे, उन करे। ॿियो नंबर पुराणी टाउन कमेटी आहे, मशहूरु मीर निज़ाम अली शाह जो चौंक आहे। अलाए छा वजह जे करे हिन चौंक जो मुछवाणी जेके 2-3 दुकान आहिनि उन्हनि ते फर्श नथो लॻो वञे, अलाए छा वजह जे करे। रोड चारई पासा लॻी चुको आहे, जंहिं गिटीअ में ॾिसंदो तंहिंमें नयो पीअर ठहियो पियो आहे, असांजो टुकड़ो रहियो पियो आहे। ख़बर न आहे त नजफ़ ख़ान सां कहिड़ी दुश्मनी थो मल्हाए। असां जेको आहे त हुनजा मुखालिफ़िन ॾिठी आहे, ठी ॻाल्हि आहे, हुनजे ख़ातिर असां सां ज़ुल्म आहे, आए विए खे सख़्तु तकलीफ़ आहे, शहरीअ खे तकलीफ़ आहे। को ॿार आहे, बचो आहे, गप नाली कचिरो किनो गंदगी पाणी असांजे शहर में साम्हूं चौंक ते बीठो आहे। मेन फर्स्ट चौंक आहे अलमछवाणी। साईं दिलि मोहन शाह काई बि न कई आहे, हिन वक़्तु हुन बि सपोर्ट न कई आहे। अलाह कंदो त उहो कंदो, असांखे उमेदु आहे हुन में त साईं असां सां कंदो। बाक़ी हे जेकी बि असां सां नाजाइज़ी आहे, असां नजफ़ जी थियल आहे, ॿिए कंहिंजो बि हिन में हथु न आहे, नजफ़ जो हथु आहे। 8-10 दुकान असांजा रहिजी विया आहिनि, बाक़ी जे सॼे शहर सां मदे में ॾिसंदो सफ़ाई हुई आहे। असां सां नाजाइज़ी आहे, असांजा दुकान 7-8 उन जे करे माना असां टैक्स बि ॾींदा आहियूं, उन खां पोइ बि माना उन बावजूद बि असां सां इहे नाजाइज़ लॻे पई आहे। टैक्स वठी ईंदा, नजफ़ ख़ान नाले सां वठी ईंदा, न थींदा हा टाउन कमेटी वारा। असां टैक्स ॾींदा आहियूं, पोइ बि माना ईंदा आहिनि, चवंदा आहिनि पाणी त नथो निकिरे, पाणी न आहे, बाक़ी छा आहे 7-8 दुकान उन्हनि सां छॾो नाजाइज़ी। अॻियां रोड लॻो पियो आहे, हेॾो बंदि आहे, होॾो बंदि आहे, बसि विचो टुकड़ो इहो सॼो माना ख़तमु थियल आहे, माना इहो न आहे। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।